महबूब सईद खान में 27 अक्टूबर ते हिंदुस्तान पारां कश्मीर ते कब्जे खिलाफ असिस्टेंट कमिश्नर नवीद अहमद खोखर ऐं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जे प्रिंसिपल लियाकत अली भट्टी उस्तादनि शागिर्दनि ऐं गस्टाव तरफ़ां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खां रैली कढी कारो ॾींहुं मल्हायो वियो। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर नवीद अहमद खोखर, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल के प्रिंसिपल लियाकत अली भट्टी, अब्दुल गफूर खोसो, गस्टा अगवान मुख्तार अली ब्रोही, हादी बख्श मक्सी समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त अॼोके ॾींहुं 27 अक्टूबर 1947 ते हिंदुस्तान पारां कश्मीर ते गैर कानूनी तौर ते कब्ज़ो कयो। कश्मीर जी बहादुर ऐं दिलेर अवाम गुज़िरियल 74 सालनि खां कुर्बानी ऐं शहादतुनि जो लाज़वाल तारीख़ रक़म कई, जंहिं ॾींहुं का बि मिसाल नथी मिले। हुननि वधीक चयो त कश्मीर पाकिस्तान जो अण टुटंदड़ हिसो आहे। जेसीं ताईं कश्मीर ऐं कश्मीरियुनि खे आज़ादी न मिलंदी, तेसीं ताईं पाकिस्तानी अवाम सुख जो साह न खणंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।